या अली आपका हमको दर मिला, अब किसी और जन्नत की परवाह नहीं। जोगी जोगी माँ जोगी जोगी माँ जोगी जोगी आया, सखर जे चैन सूबाई ऐं ॿिनि क़ौमी असेंबली जे तकनि ते जिते पार्टियुनि सां तालुक़ रखंदड़ सियासी अॻुवाण चूंडुनि में लथल आहिनि, उते केतिरा ई आज़ादु उम्मीदवार बि पंहिंजी क़िस्मत आज़माए रहिया आहिनि। लॻभॻि मजमूई तौरु 232 उम्मीदवार पूरे ज़िले में चूंड मैदान ते पंहिंजी क़िस्मत आज़माइण लाइ वोटरनि ॾाढो चकर काटे रहिया आहिनि। उन्हनि 232 उम्मीदवारनि में हैवी वेट बि आहिनि त औरतूं बि चूंडुनि में हिसो वठण लाइ वर्क में मसरूफ़ नज़र अचनि थियूं। आज़ादु उम्मीदवार बि वसां कोन पिया घटाइनि त वरी फ़नकार, खदड़ा फ़क़ीर, जोगी बि चूंडुनि वारे मैदान खे पंहिंजे मख़सूस अंदाज़ सां 4 चंड लॻाए बीठा आहिनि। सदाईं मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि ऐं उम्मीदवारनि लाइ चूंड मुहिम दौरान कलाम तयारु कंदड़ मशहूरु रागी शमन अली मीराली हिन भेरे ॿियनि खे कामयाबु कराइण लाइ कलाम ॻाइण बदिरां पाण ई मैदान ते निकिरी पंहिंजे हक़ में फ़नकाराना अंदाज़ में चूंड मुहिम में मसरूफ़ आहे। या अली आपका हमको दर मिला, अब किसी और जन्नत की परवाह नहीं। शमन NA 199 पनो अकिल ऐं PS 4 सालेपट ते पंहिंजी क़िस्मत आज़माईंदो। मां हिकिड़ो अज़म खणी करे निकितो आहियां उन ग़रीबनि जे लाइ जेके बेरोज़गार आहिनि, जेके रोज़गार जे लाइ सिकी रहिया आहिनि, ऐं उन्हनि ॻोठनि में मां वेंदुसि जिन ग़रीबनि खे खाइण लाइ कुझु न आहे, हू मायूस आहिनि, हू मजबूर आहिनि, हू ज़िंदगी तकलीफ़ुनि में गुज़ारे रहिया आहिनि। मुंहिंजो उन्हनि सां साथ आहे। मां उन्हनि जे हक़नि जे लाइ निकितो आहियां। भले असांजा सियासतदान ॿुधनि, हू सिर्फ़ शहर ताईं महदूद आहिनि, पर शमन मीराली हिकु हिकु ॻोठ ॻोठ में वर्क कंदो, गली गली में ग़रीबनि सां उन्हनि जे ॾुखनि में भाईवार थींदो। ही मां साज़ ऐं आवाज़ अवां वटि सिर्फ़ अमन जे लाइ खणी आयो आहियां, छो त हिते मूंखे ख़बर आहे बदअमनी तमामु घणी आहे, मायूसी घणी आहे, बेरोज़गारी घणी आहे। उन खां अलावा हिते तालीम जो को निज़ाम कोन्हे। मूंखे इहा बि ख़बर आहे त स्कूलनि खे ताला लॻल आहिनि, पर मां वाइदो थो कयां पंहिंजे जोश जज़्बे सां, हक़ सच सां इहे ताला टोड़े करे तालीम आम कंदुसि। बीमार थो थिए त उनखे सहूलियत कोन्हे कंहिं डॉक्टर ताईं पुॼाइण जी। ऐं मां सभिनी दोस्तनि खे इहो अर्ज़ु थो कयां त इंशाअल्लाह हिते बेहतरीन अस्पताल क़ाइम कबी, जंहिंमें सुठा डॉक्टर वेठा हूंदा। सखर जे सूबाई तक PS 1 ते वरी सनम फ़क़ीर चूंड मुहिम में मसरूफ़ आहे। सनम जी चूंड मुहिम शहर में इंतहाई दिलचस्पी जो सबबु नज़र अची रही आहे। सनम फ़क़ीर जो नारो आहे त वोटरनि मर्दनि खे बि आज़मायो ऐं औरतुनि खे बि। हाणे वोटर खदड़ा फ़क़ीरनि खे आज़माइनि। तुमने मर्दों की देखी सरकार और जनाने की देखी सरकार, अभी जवानों की भी देख लो। इलेक्शन में अचण जो असांजो मेन मक़सदु आवाम जी ख़िदमत करणु। असांजी बि जमहूरी हक़ आहे कि असां बि अची करे इलेक्शन में
हिसो वठूं ऐं आवाम जी ख़िदमत कयूं ऐं पंहिंजी शहर जे लाइ सफ़ाई सुथराई जे लाइ ऐं हुनजी हर फलाई कम जे लाइ असां पंहिंजो कमु कयूं। असांजी बि हक़ आहे की असां बि अची करे पंहिंजी आवाम जी ख़िदमत कयूं, भली ॿिया जेको नुमाइंदगा आहिनि उहो बि करनि, त असांजी बि हक़ आहे, असां बि अॻे अचणु था चाहियूं। असां पाण मज़लूम आहियूं, असां पाण हिकु ग़रीब तबिके जा आहियूं, असां पाण हिकु दुनिया जा इग्नोर तबिके जा आहियूं, त असां चऊं था की असां खां बहितर कोई ग़रीब जी कोई मज़लूम जी दर्द खे छा ॼाणींदो। ज़ाहिर ॻाल्हि आहे असांजी जेको वोट दाख़िल थियल आहे पहिरें बि PS1 खां आहे, त असां चऊं था की असां उते ई पंहिंजे इलाइक़े में उथूं, असां उन इलाइक़े जी कमु कयूं, पंहिंजी शहर जी हिन जी तरक़ी जे लाइ, पंहिंजी शहर खे ख़ूबसूरत ठाहिण जे लाइ असांजी बि हिकु ख़्वाहिश आहे। पर असां चऊं था असां आज़ादु उम्मीदवार जी उन ते प्लेटफॉर्म ते अचूं, छोकी असां पंहिंजी जेको कमुकारु आहे पंहिंजी फ़ैसिला पाण कयूं ऐं पंहिंजी आवाम जी मुताबिक़ आवाम सां पंहिंजा आवाम जा फ़ैसिला आहिनि उहे असांजा फ़ैसिला आहिनि। चूंड मुहिम असांजो इहो हूंदो की असां घर घर वेंदासीं, अधीन ॾे वेंदासीं, ॿाहिरि ॾे वेंदासीं की असांखे वोट ॾियो। फ़नकारनि खदड़ा फ़क़ीरनि जी चूंड मुहिम पंहिंजी जाइ ते, पर जोगी बि वसां कोन पिया घटाइनि। मुरलियूं ऐं नांग खणी दर दर वोट जी सदाउनि में मसरूफ़ जोगी ज़िले जे 6 तकनि ते मैदान में आहिनि ऐं सदन नारो आहे त सियासतदाननि सदाईं जोगियुनि खे नज़रअंदाज़ कयो आहे, तंहिं करे जोगी हाणे पंहिंजी क़िस्मत जो पाण फ़ैसिलो कंदा। असां MN 198 ते MNA जी सीट जो उम्मीदवार आहे। तक़रीबन 3-4 दोस्त असांजा ॿिया बि उम्मीदवार आहिनि, 4 उम्मीदवार आहियूं जोगी बिरादरी जे तरफ़ां। छाजे करे जो असां 50-60 साल गुज़री विया, हर सहूलियत खां नौकरियूं, इहे टेलीविज़न, रक्षा हलायूं, त बि ॼाणे सुञाणे पंहिंजे माण्हुनि खे ॾिनो। जोगी बिरादरी जे कंहिं बि माण्हू शख़्स खे न नौकरी न रक्षो, मन घड़त माण्हुनि खे रक्षा नौकरियूं ॾिनियूं पियूं वञनि। ऐं उनखां अलावा 16 रुपया किलो अटो हुयो, हाणे 40 रुपया किलो अटो खाऊं था। अञा जोगी बिरादरी जा हाणे न उथूं त कॾहिं उथूं सर। इंशाअल्लाह ताला असांजो ईमान ऐं हौसला बुलंदनि। असांजा ग़रीब पंहिंजी बिरादरी जा ॿियुनि बिरादरुनि जा माण्हू असां सां गॾु आहिनि। असांजा इंशाअल्लाह हौसला एॾा बुलंदनि जो उन्हनि खे असां वॾा वॾा बुत किराए विझंदासीं। पनुवाकिल जे सूबाई तक PS3 ते बीठल शागिर्दियाणी बि अहम किरदारनि में लेखी वञे पई ऐं सबा भट्टी जे पनुवाकिल जे घर घर में चूंड मुहिम इंतिहाई दिलचस्पी जो बाइस बणियल आहे ऐं संदसि हिम्मत ते केतिरा ई माण्हू दंग आहिनि। इलेक्शन में असांजी वालदा जेको आहे त डिस्ट्रिक्ट जेको आहे मेंबर रही चुकी आहे, उनखे ॾिसी करे असांखे जेको आहे त शौक़ु थियो ऐं उनखां अलावा जेको आहे त TV ते जेको आहे त थोरो ॾिसंदा हुआसीं, मतिलबु असांखे बि शौक़ु थियो त असां जेको अॻिते वधूं ऐं जेको आहे पंहिंजे आवाम जे लाइ ऐं औरतुनि जी भलाई ऐं हक़नि जे लाइ असां उथूं ऐं उन्हनि खे जेको आहे हक़ जेके आहिनि ॾियारियूं। इंशाअल्लाह ताला अगरि असां कामयाबु वियासीं त असां पंहिंजे पनुवाकिल जी आवाम जे लाइ ऐं जेके औरतूं आहिनि उन्हनि जे हक़नि ऐं भलाई जे लाइ जेको आहे असां असेंबली में वञी उन ऐं जेको आवाज़ु उथारींदासीं ऐं उन्हनि खे जेको आहे पंहिंजा हक़ जेके आहिनि त उहे असां वठी ॾींदासीं। इहो जेको आहे असांखे तमामु ॾाढो सुठो लॻे थो त असां जेको आहे त औरत थी करे मर्दनि जे मुक़ाबले में बीठा आहियूं। ऐं मां चवां थी त जेके ॿियूं बि औरतूं आहिनि या जेके छोकिरियूं आहिनि असांखे ॾिसी करे उहे बि जेके अॻिते वधनि ऐं उहे बि मर्दनि जे मतिलबु बराबरी में अचनि ऐं उहे आवाम जी ख़िदमत कनि ऐं औरतुनि जे हक़नि जे लाइ विढ़नि। सखर ज़िले में जेतोणीकि चूंड मुहिम अञा ताईं उहो ज़ोर पकिड़े न सघी आहे जेको माज़ी जे चूंडुनि में नज़र ईंदो हो, पर गैर रवायती किरदारनि जी चूंड मुहिम अहम उम्मीदवारनि जे मुहिम खां वधीक दिलचस्पी जो बाइस बणियल आहे। हाणे ॾिसिजे त उन्हनि गैर रवायती किरदारनि खे 11 मई ते वोटर कहिड़ी मोट ॾियनि था। कैमरामैन सईद भयो सां गॾु जान मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर।